मूं मर्द जो तव्हांखे सीनो नज़र न ईंदो, मुंहिंजा बटन सभु लॻल आहिनि, भली गर्मी अचे तव्हांजो शहर में वञो ते सभई शयूं नज़र अचनि थियूं। माना इहा औरत ॿियनि खे दावत ॾिए थी बदकारी लाइ। मर्द सॼो ढकियो थो वञे रुमाल सां, हे खुलियूं पियूं आहिनि, पोइ छा थींदो? नबी जे न्याणियुनि खे, बीबी फातिमा ज़हरा खे, नबी जी न्याणी सोणे अली जी राणी, नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं, उन्हनि खे अलाह साईं थो चवे सोना पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे घर वारियुनि खे, मोमिनाइनि खे चओ त पंहिंजे मुंहं ते पंहिंजूं चादरूं ढकीनि। हे असां वारियूं जल चढ़े घुमंदियूं थियूं अथनि, इहे हिननि खां मथे चढ़ी हुजा। अॻिते अलाह साईं सम्झाए थो छो ज़ालिक अदना ऐं इहो रखना, छो त पर्दे खां सवा सुञाणप जी वेंदियूं। पर्दो हूंदो त ढक थींदो, जॾहिं सुञाणप जी वेंदियूं हल हेड़ी हसीन, पोइ को पुठियां लॻंदो, नुक़सान थींदो। फला यो ज़ैन, सुञाणप ॿियूं त तकलीफ़ वारियूं ईंदियूं, न सुञाण ॿियूं तकलीफ़ ई कोन ईंदियूं। अञा शराफ़त वारो पर्दो किथे घणनि जाइनि ते मूं ॾिठो आहे, भली नंढियूं हुजनि, अछो बुरको, वाह जो शराफ़त वारो, हर को पुठियां ई न लॻंदो। कारे बुरके में भली 100 साल जी कुराड़ी लॻे तब पियो ॾिसंदुसि मता का हूर परी हुजे। अछे बुरके में 15-20 सालनि जी छोकिरी तब ॾिसंदुसि अमा कुराड़ी आहे। पर्दो सुञाणप खां बचाव आहे, सुञाणप थी वेंदी त पोइ तकलीफ़ ईंदी। चहिरो ॾिसी वेंदो, चहिरो हुस्न जो मर्कज़ आहे, इहो ॾिसंदो दिमाग़ सोचींदो, दिलि ते ईंदी, पोइ चवंदो हाणे मां मरां थो, खोड़ चया थी फिरंदा पिया अथनि। तंहिंजे करे पर्दे जो हुकुम थियो, जिस्म खे ढकण जो हुकुम थियो, निमाइश करण जो हुकुम न थियो। जॾहिं नबी जे न्याणियुनि खे, नबी जे घर वारनि खे, मोमिननि जे अमड़ियुनि खे हुकुम आहे त पोइ असां जेके ईअं आम फिरंदियूं थियूं अथनि, पोइ त तकलीफ़ ईंदी। वकान अल्लाह गफूर रहीमा, अल्लाह बख़्शीदड़ बाए वॾो महिरबान। अॻे ग़लतियूं थी वियूं, अॻिते हाणे सुधर, बसि रब जे ॾाढो देरि कान्हे का। जेको न ढगो इहो रोल हुजे, अॻे जीअं ढक हूंदा जानवरनि जा बि जेल, जेको रोल ढगो हूंदो कंहिंजे न कंहिंजे फसुल खे भेलींदो, ढक में नहीं पवंदो। पर जंहिंजो ॿुथाड़ो बंदि हूंदो, ढकियल हूंदो, जाल में चढ़ियल हूंदो, इहो भली ॿाहिरि निकिरी वञे त को नुक़सान थींदो, ढक में पवंदो ई कोन, छो त कंहिंजो नुक़सान करे कोन सघंदो। जेका शइ ढक